नाज़रीन, बुलेटिन के आगाज़ में अवां खे ॿुधायूं शिकारपुर में दोस्त वाह वटि मुसाफ़िर कोच में हथियारबंदनि तरफ़ां फुरलुट की कोशिश कई वई। मुज़ाहिमत ते क्लीनर के क़त्ल कयो वियो। मुसाफ़िरनि एक ॾोहारी के ज़ख़्मी हालत में पकड़े खेस पुलिस हवाले कयो। पुलिस जो चवणु आहे त हथियारबंदनि फुर दौरान कोच के क्लीनर उमर बलोच के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। तफ़सील मालूम कयूं था वहीद विरोही खां। जी वहीद विरोही, कहिड़ा तफ़सील आहिनि? जो दोस्त लड़काणे को कोयटा वेंदड़ सदाबार कोच है मुसाफिर कोच फुर दौरान मुज़ाहिमत करण कोच जो क्लीनर है उमर बलोच जैके गोली हणी क़त्ल कयो आहे। मां उनखे ॿुधायो त मुसाफिर हुया उन हिते ॾुआरी ज़ख़्मी हालत में मुसाफिर लड़काणे को कोच में 4 ॼणा वेठा जैं शिकायत पहुचण शर्त फुर करण शुरू कयूं सबब क्लीनर क़त्ल थियो आहे। कोच में सवार 2 मुसाफिर सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। मां ॿुधायां ज़ख़्मी जेके मुसाफिर उन्हनि पकड़े करे लोटा थाणे कयो आहे। जेको आख़िरी इत्तलाम ताईं जेके मुसाफिर कोच पारां जेको रोड बंदि करे रोड ब्लॉक कयो वियो।